अला वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अला व अस्हाबिहिल औलिया व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला अमीर लहु वला रफ़ीक लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व तबीबना व अदीबना व खतीबना व नबीयना व हुज़ूरना व मासूमना व महबूबना मुहम्मदा अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वत्तक़ुन्नार अल्लती उइद्दत लिल काफ़िरीन वातिउल्लाह वर्रसूल लअल्लकुम तुरहमून वसारिऊ इला मग़फ़िरतिम मिर रब्बिकुम व जन्नतिन अर्ज़ुहस समावातु वल अर्ज़ु उइद्दत लिल मुत्तक़ीन सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लम अदद कुल्ल मालूमिन लक दाइमन अबदन अबदा शदे कमकार खे अचो उन दाता जे दर बुलंद आवाज़ छॾे पंहिंजे कमकार खे अचो दाता जे दर हित भी खटी दे हुत भी खटी दे अदा जे राज़ी कई परवर पो जन्नत तुंहिंजो घर जे अथई इश्क़ो अल्लाह जो बुलंद आवाज़ किथे कलर ज़मीन कारी किथे कलर ज़मीन कारी प्या थक जेब जो हारे हारे किथे जबलन पहाड़न मंझ आ गुलड़न जी गुलजारे सराज रबवा बारी जिया करे हू करीम वा बुलंद आवाज़ जो गे तड़पाती है दिल मेरा वो उल्फत है मोहम्मद की
जो गए तड़पाती है दिल मेरा वो उल्फत है मोहम्मद की, जो गए पेशे नजर हरदम अकीदत है मोहम्मद की। मदीने से जो आती है मैं इतना पूछ लेता हूँ, हवा जल्दी बता कैसी है तबीयत मोहम्मद की। काबिल सदे तराम वाजिबुल एहतराम मुझा इंतहाई मोहतरम मुकर्रम अजीज दोस्तों भाइरों बुजुर्गो, चौथों सिपारो सूरह आले इमरान जूं चंद आयतूं अवां दोस्तन जे खिदमत आलिया जे अंदर तिलावत कयूं आहिनि। रब करीम जे दर्दो आहे त अल्लाह तबारक व तआला ॿुधण ॿुधाइण समझण ऐं समझाइण खां बाद रब से असां समूरन खे हिन क़ुरान अज़ीम जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। उलमा जी हाज़री अवां दोस्तन जी तशरीफ़ आवरी, दोस्तन जो जानी माली तावन रब ताला पांजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर ऐं मक़बूल फरमाए। मुज्तहिद आलम दीन उस्तादुल उलमा हजरत मौलाना सईद अब्दुल लतीफ लगारी साहब जे दावत अदा अब्दुल रज़ाक चाचर साहब जे तवस्सुस सां अल्लाह तबारक व तआला हिन क़ुरान अज़ीम जी दीनी कचहरी में अचण जो मौक़ो नसीब फरमायो आहे। तादेर जेका घड़ी हिन क़ुरान वारी कचहरी क़ुरान वारी महफ़िल में वेहूं, मेन मक़सद अदा अमल आहे। ये क़ुरान अज़ीम जी कचहरी आहे। अल्लाह तबारक व तआला असांखे नबी अता फरमायो, नबीयन में अज़ीम। अल्लाह तबारक व तआला असांखे पैगंबर करीम जे तुफ़ैले ही किताब अता फरमायो, क़ुरान किताबन में अज़ीम। अल्लाह तबारक व तआला हुजूर जे करे दीन अता फरमायो, दीनन में अज़ीम। अल्लाह तबारक व तआला हिन उम्मत जी निस्बत हुजूर सां जोड़ी त हीअ उम्मत भी बणजी पई अज़ीम। त अज़ीम नबी जो अज़ीम दीन समझण जे लाइ अज़ीम उन किताब क़ुरान जो दगु ज़रूरी आहे। असली इल्म ही आहे। जेकॾहिं डॉक्टर आहे उन जी दावा त मां इल्म वारो, प्रोफेसर आहे उन जी दावा त मां इल्म वारो। हाणे ॾिसूं त हक़ीक़ी इल्म कहिड़ो आहे। हकीमुल इस्लाम कारी मोहम्मद तैयब साहब रहमतुल्लाह अलैह इम्तियाज़ इंसानियत किताब में अजीब नुक्तो लिखियो आहे। असल इल्म उनके चइबो आहे जंहिं इल्म जे रोशनी में रब भी मिले त उन जो रसूल भी मिले। वो इल्म कहिड़ो आहे बा? उहो क़ुरान वारो इल्म। डॉक्टरी इल्म ना है, पैसे कमाने जो फन आहे। ये दुनिया जो इल्म आहे। हकीकी इल्म आहे त ही क़ुरान आहे। त जिंदगी गुजारण जे लाइ हिन क़ुरान जी रहनुमाई ज़रूरी आहे। उलमा खां हिकिड़ो वाक़ियो ॿुधंदा हो त अल्लाह पाक तो फरमाए, मां हिक अमानत पेश कई ज़मीन ते, ज़मीनुन ते, ज़मीन इनकार कयो, आसमानन इनकार कयो, जबलन पहाड़न इनकार कयो, पर इंसान सीनो ताणे इन वज़न के खयो। हाणे ॾिसूं त उहो वज़न कहिड़ो आहे, उहा अमानत कहिड़ी आहे। उहा अमानत सिर्फ क़ुरान ताईं महदूद न आहे। उहा अमानत ज़िंदगी आहे। अब ये ज़िंदगी अमानत कंहिंजी आहे? अल्लाह जी आहे न। खुदकशी इस्लाम में हराम आहे। हालांकि हिकिड़ो माण्हू को हादसे में मरी वञे उनखे भी धक्को लॻो, जे पंहिंजो पाण खे मारियो उनखे भी धक्को लॻो। जेको खुदकशी करे तो पियो इहो इस्लाम में हराम आहे। छो त जंहिंजी अमानत आहे त उन ते हुज भी उन्हीं जी हलंदी। अमानत अल्लाह जी, तू पंहिंजो पाण ज़ाया करे, तू खुदा जे अमानत में ख़यानत कई। ऐं हादसो इत्तिफ़ाक़ी आहे। जिंदगी भी अल्लाह जी आहे, वरती भी अल्लाह, वरती भी अल्लाह। जिंदगी अल्लाह जी अमानत आहे। पो अल्लाह जे चवण मुताबिक न गुज़ारींदासीं त अमानत में ख़यानत थी पवंदी। रसूल छा फरमायो त अमानत में ख़यानत करण वारो मुनाफ़िक़ आहे। त जिंदगी अमानत अल्लाह जी आहे। अख अमानत, कन अमानत, नक, ज़बान, हथ, पेर,
जदे उज़वा तुंजा आहिनी कोन पो तोखे पंहिंजे मर्जी सां जिंदगी गुजारण जो हक़ ही कोने जिंदगी भी अल्लाह जी आ उज़वा अमानत अल्लाह जा ये खुदा चवे रसूल चवे ई गुजार कामयाबी भी तदे कामयाबी भी तदे मौला अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह जेड़े किताब में अजीब नुक्तो पढ़म असा वड यो अक्सर रिवाज आ कंजे खैरत वेंदासे खाइण अब थालो तदे जाए बचड़न जे ला खयूं वना खयूं ना ना बा शादी जे मौके ते अब बच्चन जे ला को टुकरू खयूं वना थाऊ खणियो पो वतंदो पांजे घर में इस्तेमाल कंदो मोरन लिखियो आ त इया भी अमानत में ख़यानत आ इया भी अमानत में ख़यानत वरी लिखियो त एकड़ो मानू ड्यूटी तो करे 7 कलाक 8 कलाक ड्यूटी आ भले सरकार जी आ जे कदे उन 8 कलाकन में यारी थो निभाए यारन सा कचहरी आ चाहे तो पिए इयो वक्त उन जो हराम में शामिल थींदो बाकी पगार साजी तो खणी दारुल उलूम देवबंद जो पहिरो शागिर्द शेख अल हिंद महमूद हसन देवबंदी रहमतुल्लाह अलैह साईं जी उन टाइम ते मदरसे में पगार ही 10 रुपया मदरसे जे शूरा प्रोग्राम रखियो तो उस्ताद जी पगार थोड़ी आ 15 रुपया क्यों यो फैसलो थियो इजलास में साईं आयो शेख अल हिंद रहमतुल्लाह अलैह फरमाया अब्बा मां कुराड़ो थी जो 15 रुपए जेतरो कम कोन करे सकदम 10 ते मुजो कम हली त इया भी अमानत में अबा ख़यानत त अल्लाह तबारक व तआला शला सा के इन ख़यानतुन को बचाए केतरा भी गुनाहगार हो बदकार हो अचो रब करीम दे दरवाजे ते अल्लाह तबारक व तआला चादो कुरान में फरमाए अबा मां अवा का पुछांदो जहन्नम जी बाह मुसलमान जे ला या काफिर जे ला अबा पूरे कुरान में हर जगह ते अल्लाह पाक काफी जगह ते आयो आ त जहन्नम जी बाह मां अल्लाह काफिरन जे ला तैयार कई पर ए मुसलमान तू भी मुजो दग न वठंदे त पो तू बाद में वेंदे बाकी तू जो तुजे ला मां या बनाई नहीं अल्लाह अकबर कबीरा अल्लाह तबारक व तआला कुरान जे अंदर ऐलान फरमायो दे ध्यान पढ़ा कुरान त ताज़ो क्या ईमान चो न सुभान अल्लाह फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वत्तकुन नार अल्लती उइद्दत लिल काफिरीन अल्लाह तबारक व तआला कलामुल्लाह में ऐलान फरमायो वत्तकुन नार अल्लती जो उन बाएगा उइद्दत लिल काफिरीन जेका मां अल्लाह काफिरन जे ला तैयार कया ई न चई मुसलमानन जे ला तैयार कया न अल्लाह तो कुरान में फरमाए उन बाए का ड्रीबो जेका मां अल्लाह काफिरन जे ला तैयार कया अल्लाह तो फरमाए वाती अल्लाह वर रसूल लअल्लकुम तुरहमून चो न सुभान अल्लाह अल्लाह पाक तो कुरान में फरमाए या जहन्नम वारी बाय मां अल्लाह काफिरन जे ला तैयार कया पर जेकरे तू गुनाह भी तो खा थिया नाफरमानी थी वई मोटिया इताअत कर अल्लाह जी ए उन जे रसूल जी अल्लाह तो फरमाए मां कुरान में वादो तो कया त रहम कंदो माई हां नहीं रहम कंदो माई अते रब तो कुरान में फरमाए मैं वसारू चो न सुभान अल्लाह फमे वसारू इला मगफिरतिम मिर रब्बिकुम नजर तक जा अल्लाह अकबर कबीरा अल्लाह तबारक व तआला कुरान में तो फरमाए कोशिश कयो जल्दी कयो मां रब का गुनाहन जी माफी वठो मां रब करीम का गुनाह जी माफी वठो अचो रब करीम जे दरवाजे ते नजर कजा अल्लाह अकबर कबीरा पाक नबी इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ये फरमायो हबीबा जी मुझा अल्लाह मुझे पानन के न्यापो दे मां रब जो पैगाम ने प्रोग्राम ने नजर कजा यो माफी वारो हुकुम असा जे नबी जे लाना है छो त नबी गुनाहन का मासूम थींदो आ तव्हां असां के हुकुम त गुनाह जे वेझो न वञो पर गुनाह के हुकुम त नबीअन जे वेझो न थी वञणो नबी गुनाहन का
नबी गुनान का मासूम नजर तगया मासूम नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा हदीस किताबन में दो 70 मरतबा रोजाना नजर तगया 70 मरतबा रोजाना माफी जो रब को दुआऊं घुरंदा इस्तगफार पढ़ंदा केर जेको असा जो मोहम्मद मुस्तफा नबी जो भी नबी आ अचो रब करीम जे दरवाजे दे नजर कजा एकड़ो मां अमा के मिसाल दिया जे मौलाना महंगाई पे गालायो कारोबार बरकत ना जमीन बरकत ना पघार वारो बरकत ना दुकानदार बरकत ना नजर कजा अल्लाह अकबर कबीना अगे असा जा वड़ा पिंजरे पंजो गुदन में सटीना सालन जो साल निकरी दीनो समयना निकरी दीना हाने नजर कजा एतरी तवा साने इन माल मां बरकत निकरी वई पूरी ना जे पघार वारो आ चोंदो पियो मौलाना सिर्फ अखिन सां ॾिसंदो आ घर ईंदो आ खीसो खाली छाजे करे वजह कहिड़ी आ नज़र कजा घर घर में परेशानी आ वॾो आ भी परेशान नंढो आ भी परेशान मर्द आ भी परेशान औरत आ भी परेशान वजह इहा त असां अल्लाह जो दीन जी दामन छॾी आ वजह त असां दीन जी दामन छॾी आ नज़र त कजा हिकिड़ो मांखे मौलाना पियो ॿुधाए इन मेहर जे शहर जो वाक़ियो जे कुछ सालन जो पुराणो वाक़ियो आ हिकिड़ो शख्स जेको बाल्टी में छोला विकिरो कंदो मौलाना तो फरमाए मां जलसे ते वेंदो पियो आ रस्ते में रोकियो मां हे सुबुह जो एॾो सवेर छोला पचाए कीअं निकिरंदो आ सही मां 4 बजे रात जो उथंदो आ घरवारी भी उथंदी आ छोला तैयार करे बच्चन जी रोज़ी कंदो आ मौलाना चोंदो पियो नमाज पढ़नो आ जैसे कोन पढ़नो आ जे निभागा नमाज जे टाइम ते त उथंदो पियो आ 3-4 बजे उथंदो पियो आ सोलन वारो दगड़ो चाड़े घरवारी के बीच तहज्जुद जी नमाज पढ़े तू भी तहज्जुद पढ़ इंशाअल्लाह अल्लाह बरकतुन जा फैसला फरमाईंदो चवन सुभान अल्लाह वो मौलाना अन्या जीरो आ केर मौलाना सबकतुल्लाह जोगी चवन सुभान अल्लाह नजर कजा मौलाना बुधाए पयो कुछ अरसे का बाद कुछ सालन का बाद माखे मिलो हूं नजर तकजा प्यादल बनी करे सोला विकरा कनो कुछ सालन का बाद रस्ते में मिलियो पंप ते तेल पे विझराए हिया जो निहारा सीधी 0 गाड़ी लगी पया हेडो भी सोलन जो देगड़ो हेडो भी सोलन जो दगड़ो जे देगाल वाल हे रंग की लगो जे मौलाना जदे तू माके जुमला चया मां रोजानो 3 बजे उठनो आ ज़ाल हुजूर जो मुसल्लो विसाए तहज्जुद पढ़ंदी आ मां भी तहज्जुद पढ़ंदो आ रंग एड़ो लगो एडी त बरकत पया एडी त बरकत कोया से गाड़ी भी वती वा ज़ाल भी उमरो करे आई आ त मां भी उमरो करे आयो बरकत दीन में आ बरकत दीन में आ बरकत नमाज में आ बरकत कुरान में आ उलमा का एकड़ो वाक़ो बुधना हो एकड़ो अल्लाह वारो बुजुर्गा वींदो पयो आ ककर के रब हुक्म फरमायो कहत सालिया फलाने मुझे प्यारे बाने जी जमीन सुकंदी पया फसल सड़ंदो पयो आ ककर के रब हुक्म फरमायो वने इन जी जमीन भरे आ बुजुर्ग तो फरमायो मां के दिल में ख्याल आयो दिसा त जई केड़ो नेको मानो आ समूर जी जमीन फसल सड़ंदो पियो आ इन जे ला अल्लाह ककर के भी हुक्म फरमाए नजर त गया बुजुर्ग चोंदो पियो आ ककर भरजी आयो जमीन जे मथो टिक हणी बीठो आ मां जमीन में जो निहारिया हारिया आवांदा बणाईंदो पियो आ हारिया वाह जी खोटाई कंदो पियो आ बाबा तू जो अमल केड़ो आ ए पारे में समूर जी जमीन सड़ंदी पया तू जो अमल केड़ो आ नजर कजा जे ओ अल्लाह वारा मुझो अन्न लहंदो आ अनाज लहंदो आ 3 हिस्सा कंदो आ हिकड़ो हिस्सो बच्चन जे ला रखनो आ ॿियो हिस्सो जमीन ते खर्च कंदो आ 3 हिस्सो मां अल्लाह जे नाले ते गरीबन में तक़सीम कंदो आ इन जे करे रंग लगो आ अचो रब करीम जे दरवाजे दे साईं अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैह बेर वारा कंडियारे जो वाक़ियो बयान कन्ना क्या मुखान सहतो अन्या गोठ कंडियारे में कायम आ नजर कजा नौजवान एकड़ो शख्स तैटे मते साईं वडो बेर वारो कंडियारे में पढ़ाईंदा साईं फरमाईंदा एकड़ो सूफी हुयो त नौजवान उन जी अमड़ कुराड़ी जीजल के बच्चो हिकड़ो नजर कजा उन जी अम्मा
जूअर कराई बाजरी कराई मकई कराई नजर कजा वडो पेहो ठेलो शाम जो सुबह जो पुट के मोकलीनी अबा मां पोरिया कुरानिया नजर न पोख झार खाई नहीं पेहे ते वेई झार के हक लींदो कर हो जो नौजवान अचे हिया जो निहारे पोख ते झार जो नालो ही न वनी करे मस्जिद में अल्लाह जे कुरान जी तिलावत कंदो आ जिक्र अज़कार कंदो आ तस्बीह पढ़ंदो आ कुरारी के वनी गोठ वारे जो अम्मा बच्चे के मोकलींदी आए झार हकलण जे लाए तुआरो पुट सजो दी मस्जिद में वेही कुरान पढ़ंदो आ मस्जिद में वेही नफल पढ़ंदो आ तस्बीह पढ़ंदो आ नजर कजा कुरारे मानू के हिस्सो घणो थींदो आ कुरारी लठ खणी मस्जिद में आई साईं वडा बुधाइन जियां जो नौजवान सूफी वेठो आ पोयो लठन सा पुट ते खुबजी वई चंदा तो के हया न आए शर्म न आए पोख असां जी वनी पोख असां जी तबाह थी वई काडे पियो निहारे अम्मा तो के कहीं चयो मां हुन जी ड्यूटी पे जा अल्लाह मुझो फसल किए जाया करनो कहीं अम्मा तो के कहीं चयो कुरारी के हथ को वदनो अम्मा जे हथ में हासो आ नजर कजा अल्लाह अकबर कबीरा इन सूफी वारे जमीन जा जूअर वारा गन्ना हेडे केरा प्यान बे जमीन वारे जा गन्ना हेडे केरा प्यान हुनन जे गन्नन ते झार नजर आई हिनन जे गन्नन ते झार जो नालो ही न आहे जिंजो रब तुंजो सब जिंजो रब तुंजो सब अचो रब करीम दे दरवाजे दे अल्लाह तबारक व तआला कुरान में तो फरमाए वसारिउ इला मगफिरतिन मिर रब्बिकुम व जन्नतिन अर्दु हस्समावातु वल अर्दु उइद्दत लिल मुत्तकीन चौन सुभान अल्लाह अचो रब करीम दे दरवाजे दे मानो इया गाल चोंदान मौलाना असा बुजुर्गन दे वेंदा वलीन दे वेंदा अल्लाह गवारन दे वेंदा गुनाहगार जी रब न बुधंदो सादो त न मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैहि लिखियो जेतरी अल्लाह गुनाहगार जी बुधंदो एतरी वली जी भी न बुधंदो छाजे करे गुनाहगार मानू रब जे दरवाजे पे मोटींदो आ तो रब के खुशी थींदी आ रब के खुशी थींदी आ वक्त जो बादशाह जालिम बादशाह हज्जाज बिन यूसुफ ते जो नालो आ काबतुल्लाह जो तवाब कंदो पियो एकड़ो अखिन को नाबीनो तवाब करण जे दौरान अर्ज़ कंदो पियो अल्लाह दुनिया दिसंदी पया मां अखिन वारे नजर का महरूम अल्लाह मां के नूर अता फरमा अल्लाह मुजी दुआ कबूल अता फरमा हज्जाज बिन यूसुफ जालिम मानुन के कत्ल करण जो आदी आ उन अंधे के चोदो पियो याद रख जाए ये नजर रब को वठी न मोटी आए त टुकर कराए छडींदो माई ओ बरुनो मुंजा अल्लाह नजर त मिली हाने जान थी वञई हां वा सामो बीठो आ ओ मुंजा अल्लाह मुजी जान पई वञई अल्लाह मुखे नूर अता फरमा मना किताब में वाक्य लिखो नजर कजा अल्लाह अकबर कबीरा अन्या हज्जाज बिन यूसुफ मोती ना आयो अल्लाह अंधे के नूर वारो बनायो कहीं तो के चयो रब गुनाहगार जी न बुधंदो अल्लाह काफिर जी बुधंदो पयो तो मुसलमान जी की न बुधंदो उलमा का बुधंदो वो भी तो शख्स जेको बुत के रात जे पहरन में सदींदो पयो या सनम पुरानो वाक्य उलमा का बुधंदो सदींदो पयो नजर कजा निंद जी उघाई भुल में निकरियो या समझ आवाज आयो लब्बैक या अब्दू मलाकन अर्ज़ को अल्लाह ओ असा जा अल्लाह ए त बुत के सदींदो पयो लब्बैक के तमाजो रब पाक फरमाए मलाइको ए पुत के भी सदो मां रब के भी सदो वो भी जवाब न दे मां अल्लाह भी जवाब न दे उन में अमू में केड़ो फर्क आ अदीदो रब काफिर जी बुधे तो मुसलमान जी कीअं न बुधंदो काफिर जी बुधंदो पियो तो मुसलमान जी कीअं न बुधंदो वाक्यो उलमा का बुधंदो मूसा कलीमुल्लाह जो ज़मानो मूसा नबी जो ज़मानो अल्लाह अकबर कबीरा मूसा भी शान वारो तो मोहम्मद भी मान वारो बुलंद आवाज़ मौलाना अता अल्लाह साहब बुखारी रहमत